नासिन वाक़िया आगे कंदासीं। सिंध में पोस्टिंग जे इंतज़ार में 45 मुख़्तियारकारनि खे मुख़्तलिफ़ तालुकनि में मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू 45 मुख़्तियारकारनि जी मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बशीर अहमद, जमील काज़ी, ज़ाहिद भट्टी, इम्तियाज़ काज़ी, गफ़ार मला खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे। नौमान लोधी एविड पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मुख़्तियारकारनि खे बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो। अब्दुल अज़ीज़ जो मुख़्तियारकार स्टेट हेडक्वार्टर ज़िलो जामशोर मुक़ररु कयो वियो। सैद खुनहार मुख़्तियारकार गोठाबाद ज़िलो दादू ऐं सदीक़ किंगोरो खे मुख़्तियारकार स्टेट बदीन मुक़ररु कयो वियो। रशीद मेमन मुख़्तियारकार गोठाबाद ठट्टो ऐं फैसल कुरैशी मुख़्तियारकार खे स्टेट शहीद नज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। लतीफ़ कासकेली मुख़्तियारकार स्टेट सागड़ ऐं असीस भट्टी खे मुख़्तियारकार सेटलमेंट नौशरो फेरोज़ मुक़ररु कयो वियो आहे। अतर मेमन मुख़्तियारकार स्टेट बनो आकिल, शबीर अब्बासी मुख़्तियारकार गोठाबाद घोटकी, रशीद अब्बासी मुख़्तियारकार सेटलमेंट खैरपुर मुक़ररु कयो वियो आहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 45 मुख़्तियारकारनि खे मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सिंध में पोस्टिंग जे इंतज़ार में 45 मुख़्तियारकारनि खे मुख़्तलिफ़ तालुकनि में मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू 45 मुख़्तियारकारनि जी मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बशीर अहमद, जमील काज़ी, ज़ाहिद भट्टी, इम्तियाज़ काज़ी, गफ़ार मला खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो। नौमान लोधी एविड पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मुख़्तियारकारनि खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे। अब्दुल अज़ीज़ जो मुख़्तियारकार स्टेट हेडक्वार्टर ज़िलो जामशोर मुक़ररु कयो वियो। सैद खुनहार मुख़्तियारकार गोठाबाद ज़िलो दादू ऐं सदीक़ किंगोरो खे मुख़्तियारकार स्टेट बदीन मुक़ररु कयो वियो। रशीद मेमन मुख़्तियारकार गोठाबाद ठट्टो ऐं फैसल कुरैशी मुख़्तियारकार खे स्टेट शहीद नज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। लतीफ़ कासकेली मुख़्तियारकार स्टेट सागड़ ऐं असीस भट्टी के मुख़्तियारकार सेटलमेंट नौशरो फेरोज़ मुक़ररु कयो वियो। अतर मेमन मुख़्तियारकार स्टेट बनो आकिल, शबीर अब्बासी मुख़्तियारकार गोठाबाद घोटकी, रशीद अब्बासी मुख़्तियारकार सेटलमेंट खैरपुर मुक़ररु कयो वियो आहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 45 मुख़्तियारकारनि खे मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सिंध में पोस्टिंग जे इंतज़ार में 45 मुख़्तियारकारनि खे मुख़्तलिफ़ तालुकनि में मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू 45 मुख़्तियारकारनि जी मुक़ररनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बशीर अहमद, जमील काज़ी, ज़ाहिद भट्टी, इम्तियाज़ काज़ी, गफ़ार मला खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे। नौमान लोधी एविड पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मुख़्तियारकारनि खे बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे। ब्यूरो चीफ वहीद मेमन असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी वहीद मेमन, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू तरफां सिंध में मुक़ररनि जे इंतज़ार में वेठल 45 मुख़्तियारकारनि जे मुक़ररीअ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सीनियर मेंबर बकाला उन्हड़ कुझु ॾींहं अॻु मुक़ररु थियो, हुन जी मुक़ररीअ खां पोइ 45 मुख़्तियारकारनि जे मुख़्तलिफ़ तालुकनि में मुक़ररीअ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इहे 45 मुख़्तियारकार आहिनि जेके मुक़ररीअ जे इंतज़ार में वेठल हुआ, जंहिंमें मटियारी ज़िलो आहे, बदीन आहे, जामशोर आहे, दादू आहे, हैदराबाद आहे, सिंध जा जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उनमें जेको आहे इहे मुक़ररियूं कयूं आहिनि, जंहिंमें अब्दुल अज़ीज़ जुणी जो आहे उनखे मुख़्तियारकार स्टेट हेडक्वार्टर ज़िलो जामशोर मुक़ररु कयो आहे, जिन ते सिद्दीक़ हिमोरो खे मुख़्तियारकार स्टेट बदीन, सईद कुंवारो खे मुख़्तियारकार गोठाबाद दादू मुक़ररु कयो आहे। रशीद मेमन जेको आहे उनखे छठे में मुख़्तियारकार गोठाबाद मुक़ररु कयो आहे। फैसल कुरैशी खे मुख़्तियारकार स्टेट शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो आहे, जिन ते लतीफ़ कासकेली खे मुख़्तियारकार स्टेट ज़िलो सांगड़ मुक़ररु कयो आहे।
उनखां अलावा अज़ीम भट्टी आहे जेको मुख़्तरकार सेटलमेंट सर्वे मशहूरु फिरोज़ मुक़ररु कयो आहे। अतहर में मुख़्तरकार स्टेट तनवाकिल ऐं उनखां अलावा शबीर अब्बासी जेको आहे मुख़्तरकार गोठाबाद झोटकी, अहिड़ी तरह रशीद अब्बासी खे मुख़्तरकार सेटलमेंट खैरपुर मुक़ररु कयो आहे। इहो जेको समूरनि मुख़्तरकार मुख़्तरकार जेके आहिनि उन्हनि जे मुक़ररनि जो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो आहे। जी महिरबानी वहीद मेमर तफ़सील जे लाइ।